कमाल खान तुझे भारेस गफार खान जी दुश्मनी मु पांजी गिच्ची में विझी छड़ी भाई तुझे करे मु पांजे गोठ जा मानू माराया सुभाणे जेकॾहिं ठाह थी वञे थो ऐं तोखे पंहिंजी मिल्कियत वापसि मिले थी त पोइ पंहिंजो वाइदो यादि कजां कमाल खान। हाकिम खान मूंखे पंहिंजा कयल वाइदा सभु यादि पोइ थोरो सोच त मां तोसां गद्दारी कीअं थो करे सघां। मूंखे सभु कुझु यादि आहे त ॾुखे टाइम में तो मुंहिंजी मदद कई आहे। जेकॾहिं ॾुखे टाइम में तूं मुंहिंजी मदद न करी हा त शायदि मां मारियो वञा। पोइ थोरो सोच त मां तोसां गद्दारी कीअं थो करे सघां। मूंखे तुंहिंजे तरफ़ खां पूरी पूरी पक आहे त तूं मूंसां गद्दारी न कंदे, पर ओठे मथां मूंखे बहाना में शक आहे। पहिरियां अदा जो बिलो करे वठ, उन खां पोइ सभ खां पहिरियां इन ओठे खे रस्ते हटाईंदासीं। मां पाण बि थो चाहियां त इहो मथे जो सूर सॼी ज़िंदगी पाण सां केसि ताईं गॾु खई वठंदुसि। मुंहिंजी पूरी पूरी कोशिशि आहे कमाल खान त तूं पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदे ऐं तोखे पूरो पूरो हक़ मिली वेंदो। हाकिम खान घणी मूं दरबदर जी ज़िंदगी गुज़ारी आहे, इन करे मूं सोचियो आहे त जीअं ताक़त मुंहिंजे हथ में ईंदी सभ खां पहिरियां उन्हनि दुश्मन खे मारींदुसि जेके अॻिते हली मुंहिंजे रस्ते जी रुकावट बणंदा। उन खां पोइ मैदान साफ़, पोइ वञी सुख जो साह खणंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।